असल में असांजो जेको जहिड़ो पियो हले हितां शुरू थियो मेरा जिस्म मेरी मर्ज़ी। हिन जो मतिलबु आहे सॼे जो ख़ुलासो। आम माण्हू खे ख़बर ई कोन्हे को त इहो मतिलबु छा आहे। इन सॼे जो जेको जहिड़ो आहे हिकिड़ो आर्टिकल आहे IPC 377। हिकिड़ी जेकी कम्युनिटी आहे जेका चए मेरा जिस्म मेरी मर्ज़ी उहे चवंदा ही कानून आर्टिकल IPC 377 ख़तमु कयो। सब का पहिरीं ख़बर पए आर्टिकल IPC 377 आहे छा। हिन जो मतिलबु इहो आहे त पूरी दुनिया जे अंदरि इहो रिकॉग्नाइज कानून आहे त जॾहिं बि तव्हां को वे यूज़ कयो चाहे उहो सेक्स जो वे हुजे या के ॿिए तरीक़े जो हुजे उन में तव्हांखे नेचुरल वे यूज़ करिणो आहे। जीअं गॉड असांखे जीअं ख़ुदा असांखे चयो आहे जीअं भॻवानु असांखे चयो आहे इहो तरीक़ो इस्तेमालु कयो जंहिंमें निकाह थींदो आहे ऐं मर्द ऐं औरत जूं शादियूं थींदियूं आहिनि उन मां औलाद थींदो आहे प्रोसेस हलंदो आहे। पर हीअ जेके हिन कम्युनिटी मेरा जिस्म मेरी मर्ज़ी इहा हिकिड़ी कम्युनिटी आहे। इहा फीमेल न आहे इहा आहे LBGTIQ पर हिनखे सम्झंदा LBGT कम्युनिटी हे ते ॿ जेके उन्हनि खे कोन पढ़ंदा। इन्हनि जो चवणु आहे हीउ कानून ख़तमु कयो। जॾहिं हीउ कानून ख़तमु थींदो त पोइ छा थींदो त जेकॾहिं मर्द सां जेकॾहिं हमजिन्स परस्ती करे या उन सां सेक्स करे त ॾोह न हूंदो। पर हीउ कानून हूंदो त उन में ॾोह कानून आहे 2 साल खां 10 साल सज़ा। जेकॾहिं वरी ज़बरदस्ती आहे त 10 साल खां उमिरि क़ैद सज़ा आहे। ऐं जेकॾहिं राज़ी ख़ुशी में कंहिंखे ख़बर पहुची त 2000 खां 10,000 सज़ा आहे। ऐं जेकॾहिं ज़बरदस्ती आहे त 10,000 खां 1 लख रुपया दंड आहे। ऐं उन खां अलावा जेकॾहिं जानवर सां कयो त 2 साल खां 10 साल जी सज़ा आहे। ठीक है। या औरत सां करे मर्द सां करे माना कुदरती कानून खां अलावा जंहिं तरफ़ वियो हीउ कानून तव्हांखे सज़ा ॾियारे सघे थो दंड बि ॾियारे सघे। पर हीअ जेकी कम्युनिटी आहे LBGT कम्युनिटी जेका चए थी मेरा जिस्म मेरी मर्ज़ी उहा चवंदा हीउ कानून ख़तमु कयो असांजी मर्ज़ी आहे असां अॻियां अचूं पुठियां अचूं हेठां अचूं मथां अचूं जानवर सां थियूं असांजी मर्ज़ी आहे माउ सां हुजूं भेण सां हुजूं धीउ सां हुजूं पीउ पुट सां हुजे को बि असांजो कानून लागू न थिए सभु इहो ख़तमु कयो। ठीकु आहे। हाणे असांजो चवणु आहे LBGT कम्युनिटी छा आहे L फॉर लेस्बियन। लेस्बियन माना उहे मायूं जेके मायुनि सां सेक्स कंदियूं आहिनि ऐं B फॉर बायसेक्सुअल जेको माना जिथां वणे उतां सेक्स कनि। उन खां पोइ G फॉर गे माना मर्द सां सेक्स करे ॿियनि खे हुनजी दिलचस्पी न हुजे। T फॉर ट्रांससेक्सुअल जेके सेक्स मटाईंदा आहिनि बाबा जिस्म मुंहिंजो मर्द जो आहे पर मूंखे जेको आहे सो फर्क़ जेको माण्हू आहे मूंखे औरत थियो आहे वञी मेडिकल जे हिसाब सां उहा पंहिंजी सेक्स मटायो माई आहे मर्द थियो। ऐं I फॉर इंटरसेक्सुअल T ट्रांसजेंडर माना मर्द हुजे न माई हुजे उन में ही इंटरचेंज सेक्स चेंज कंदा आहिनि। क्यों अञा डिसाइड न कयो अथनि जीअं मां ऐं ज़ुबैर असां अॼु ताईं शादी न कया त चकर में सही ॻाल्हि आहे माना इहे उन चकर में रहिजी वेंदा आहिनि ऐं कंहिं सां कयो छोकिरे सां कयो या छोकिरी सां कयो। हाणे मुंहिंजो जेको जहिड़ो आहे हिन LBGT कम्युनिटी सां त इन्हनि बंदूक रखी आहे फेमिनिस्ट ते ज़बरदस्त। हिननि बंदूक रखी आहे फेमिनिस्ट ते त बाबा मायुनि खे तव्हां हक़ नथा ॾियो। जॾहिं त सूर्य निसाब में मायुनि खे पूरा हक़ मिली आहे असां जेके ऐं असां सभु जेके मर्द आहियूं उहे पंहिंजी धीअनि खे पंहिंजे पुट खां वधीक पाईंदा आहियूं। पुटु शइ घुरंदो आहे उनखे कोन ॾींदा आहियूं पर धीउ खे असां ओॾी महिल वठींदा ईअं आहे न। उन खां अलावा असां पंहिंजी धीउ खे बि तालीम वधि मां वधि ॾियूं। अॼुकल्ह जेको दौरु आहे पुट खे पोइ चवंदासीं थी करे कमाए खाईंदो। असां पंहिंजी धीउ खां शादी करण महिल पुछंदा आहियूं भेण खां पुछंदा आहियूं शादी कंदी आहे न। जॾहिं असां सभु फेमिनिस्ट आहियूं जेके बि हिते वेठा आहियूं न पढ़ियल लिखियल उहे फेमिनिस्ट आहियूं। असां सभु फेमिनिस्ट आहियूं माना असां मायुनि जे हक़नि जे लाइ आहियूं। पर हीअ जेके माण्हू आहिनि ही फेमिनिस्ट न आहिनि जेके मायुनि खे अॻियां करे LBGT कम्युनिटी वारा पंहिंजा हक़। हाणे हिननि जो फ़र्क़ु ॿुधो जेके फेमिनिस्ट आहिनि इहे सभु खां पहिरीं चवंदा आहिनि असांखे मर्द जेतिरी हैसियत ॾियो मेल जेतिरी केतिरी हीअ चवंदा आहिनि असांखे मर्द जेतिरी हैसियत ॾियो औरतुनि खे तव्हां घटि था सम्झो पर न बराबरि कयो। बराबरी सरासरी हिननि जो नारो आहे।